पोटवार में जलसे खे खिताब कंदे चौधरी निसार अली चयो त फ़ैसिलो करण ॾुखियो थी वियो आहे त केरु सच ऐं केरु कूड़ ॻाल्हाए रहियो आहे। हुन चयो त मुस्लिम लीग नून जे हर दौर में तरक़ियाती कम थींदा आहिनि, इज़त उहिदे न पर किरदार में हूंदी आहे। इज्जत ओहदों में नहीं होती, इज्जत किरदार में होती है और आपकी इज्जत जो दी हुई है वो होती है। संदसि चवणो त मुखालफ़नि जे दौर में के बि तरक़ियाती कम न थींदा आहिनि। चौधरी निसार अली चयो त संदन दौर में इस्पताल, रोड ऐं सीपैक ठहंदा आहिनि। 4 सालनि दौरान सॼे मुल्क में तरक़ीअ जा नवां रस्ता खुलिया आहिनि। जब मुस्लिम लीग नून की हुकूमत आती है, यहाँ सड़कें बनती हैं, अस्पताल बनते हैं, मोटरवे बनते हैं, अस्पताल बनते हैं, सीपैक बनता है। जब हमारे मुखालफीन की हुकूमतें आती हैं तो सब काम ठप हो जाते हैं। उन जो त कंहिंखे वणे न वणे हू खुशामद करण बदिरां सिधो चवंदो आहे हुकूमत खे खुशामद कल्चर खाई वियो आहे। संदसि चवणो त पाकिस्तानी सियासतदान हिक ॿिए खे गारगंद करण में मसरूफ़ आहिनि। असुल वफ़ादारी लीडर खे साम्हूं सच चवण आहे। हम एक दूसरे से गालम गलोच में मसरूफ हैं। मैं समझता हूं कि असल वफादारी ये है कि लीडर के सामने सच बात की जाए, उसकी खुशामद न की जाए, और किसी को अच्छी लगे या न लगे मैं वो बात करता रहूंगा इंशाअल्लाह ताला। चौधरी निसार चयो त खुशामद कल्चर ख़त्म करे पार्टीअ खे मज़बूत करणो पवंदो। हुन चयो त नवाज़ शरीफ खां वज़ारत उज़्मा जो उहिदो वरितो वियो आहे, पर अवामी क़यादत जो उहिदो केरु खसे नथो सघे। उनसे वजीर आजम का ओहदा तो ले लिया गया, उनसे लीडरी का ओहदा कोई नहीं ले सकता क्योंकि ये अवाम ने उनको दिया है। संदसि चवणो त संदसि पोयां अवामी फ़ौज आहे। मुश्किल तरीन वक़्त में पार्टी ऐं मुल्क खे ॾुखियाईनि मां कढणो आहे। अॻूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर चौधरी निसार अली चयो त नवाज़ शरीफ जी क़यादत में पार्टी क़ाइमु रहंदी। पाण खे मुल्क जो खुशकिस्मत तरीन शख्स समझे थो जो अवाम साणसि गॾु आहे। कितने खुशकिस्मत ऐसे सियासतदान हैं जिसकी एक आवाज पे इतने लोग इकट्ठे हो जाएं। संदसि चवणो हो त अॼु केतिरा खुशकिस्मत सियासतदान आहिनि जंहिंजे हिक आवाज़ ते एतिरा माण्हू जमा थी वञनि था। चौधरी निसार अली चयो त हू पंहिंजे तक में बार बार ईंदो ऐं कुझु ॾींहंनि दौरान वज़ाहत कंदो त उहो वफ़ाक़ी काबीना में छो शामिल न थियो आहे। कि आइंदा चंद दिनों में मैं वजाहत करूंगा कि मैं काबीना में क्यों शामिल नहीं हुआ।